मेहरबान तुझी अखिड़ियुनि में छाहे लिखियल, मेहरबान तुझी अखिड़ियुनि में छाहे लिखियल, लंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, हो लंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो। कुझु तईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर नाव असांजे कयो, हो शाम जो ही पहर हो ला 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 हे हे आहा छा कजे छा कजे छा कजे। पाकिस्तान जो सुहिणो सूबो सिंध ऐं सिंध जो मन मोहिंदड़ टीवी चैनल सिंध टीवी ऐं सिंध टीवी जे प्रोग्राम लाइव विथ राजा में मुणवा सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां चवे थो अस्सलाम वालेकुम जी, वेलकम, ख़ुशि आमदीद, भली कार भली ख्वाख्ते पखर रागले भली करे आयो वे। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु आहे राति जा ही 2 कलाक, ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मुहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। सो छा कजे छा कजे छा कजे। अॼु कुझु कोन कंदासीं, अॼु अंताक्षरी खेॾंदासीं। भई अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे, सूमरु आहे, त अॼु अंताक्षरी खेॾूं था। तव्हांखे आउं ॾींदुसि लफ़्ज़, मां ॾींदुसि तव्हांखे लफ़्ज़, तव्हांखे हुन लफ़्ज़ जो गानो ॻाइणो आहे, तव्हां मूंखे ॾींदो लफ़्ज़ त मां हुन लफ़्ज़ जो कोशिशि करे गानो ॻाईंदुसि। मुंहिंजी टीम में इरफ़ान ऐं हुन सां गॾु सैयद ख़ालिद शाह साहब, सफ़दर सुरियो ऐं जेके बि सॼी टीम जा मेंबर्स आहिनि उन सभिनी तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भली कार। सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज जमा करे सघो था, राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे, उनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो ख़ैर हमेशह हिन महफ़िल जो, हिन प्यार जो, हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। सो अॼु बि हिकिड़े सुठे ऐं सुहिणे सूफ़ी कलाम सां आगाज़ था कयूं। प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे। हिन ख़ूबसूरत कलाम खे ज़रूरु पंहिंजे मां चवंदुमि त दिलि में लाहिजो, छो त सूफ़ी अज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफ़ी अज़म खे सम्झी वियो उहो हिन दुनिया खे सम्झी वियो, हिन काइनात खे सम्झी वियो। ख़ूबसूरत कलाम, सूफ़ी कलाम अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ हिन ख़ूबसूरत ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो। अनल हक़ असांजो, अनल हक़ असांजो, नारो बुद्धि छॾ मञूं की न मसलक तो वारो, मञूं की न मसलक तो वारो। अनल हक़ असांजो, अनल हक़ असांजो, अनल हक़ असांजो, नारो बुद्धि छॾ मञूं की न मसलक तो वारो, मञूं की न मसलक तो वारो। बुद्धि छॾ करे सखणा सजदा देहन के देखारी, करे सखणा सजदा देहन के देखारी, करे सखणा सजदा देहन के देखारी। रुको ताल तस्बीह अंदर ना उचारी, रुको ताल तस्बीह अंदर ना उचारी, रुको ताल तस्बीह अंदर ना उचारी। सवा इश्क कोने, सवा इश्क कोने, सवा इश्क कोने, सवा इश्क कोने। यो चारो बुद्धि छॾ मञूं की न मसलक तो वारो, मञूं की न मसलक तो वारो। बुद्धि छॾ, अनल हक़ असांजो, अनल हक़ असांजो, अनल हक़ असांजो, नारो बुद्धि छॾ मञूं की न मसलक तो वारो, मञूं की न मसलक तो वारो। बुद्धि अजाया न हुत ॾिठाऊं न हित,
चानण चन चवे मत मोगन खाऊं मुझी वई मस्जिद आई मेहराब जी जटन कहिड़ी ॼाण मस्जिद आई मेहराब जी जटन कहिड़ी ॼाण सचल पिरी बीठो पाण काबे मंझ काफर थी अल्लाह नकी तड़का तो जख्म की बिश्त घोरा नकी तड़का तो जख्म की बिश्त घोरा नकी तड़का तो जख्म की बिश्त घोरा असा पहुंचे मौला जा भला तोड़े भोरा असा पहुंचे हानिया जा भला तोड़े भोरा असा पहुंचे सोने जा भला तोड़े भोरा इहो कौल मिठड़ो इहो कौल मिठड़ो इहो कौल मिठड़ो इहो कौल मिठड़ो या खारो बुद्धि चल मञो मञो की न मसलक तो रो बुद्धि चल सवासर सजण जे न जो केर जाणो सवासर सोने जे न ॿियो केर ॼाणो सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो ओ ये मुला मसाले छोड़ देवी ये मुला मसाले छोड़ देवी हिक बारी जे देखी यार मेरा हिक मिंट दे विच ते गुमोह सटे ए जा मोह मिठा मिठार मेरा मुक होश वञई मदहोश थी सच सूह भरिया सरकार मेरा हे दुनिया उकबा दे विच माझी यो सोना बा अख्तियार मेरा सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो सवासर सोणण जे न ॿियो केर ॼाणो ये मुला मसाले छोड़ देवी दिल तेरी जे कहनल लग पोवे अल इश्क नारुल्लाह अंदर विच बाह बिरहदी थग पोवे यो नी नगारा मोहब्बत वाला तेरे विच वजूद ते वग पोवे वो पिछ निकल पोवी जुल्मात विचों मिल माझी तय को तक पोवे सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो सवासर सोणण जे न ॿियो केर ॼाणो पल्ले का तीरथ का भेटी न माण्हू हले बाबो तीरथ पिया भेटी न माण्हू सवासर सजण जे न ॿियो केर ॼाणो पल्ले का तीरथ का भेटी न माण्हू हवाला अंतर जो हवाला अंदर जो हवाला अंदर जो हवाला अंतर जो ही सारो बुद्धि छॾ मञो की मसलक तो मञो की न मसलक तो रो बुद्धि चल करे सुबतू उपतू तो चढ़ाया करे सुबतू उपतू सूलिय तो चढ़ करे सुबतू उपतू सूलिय तो चढ़ाया करे सुबतू उपतू सूलिय तो चढ़ाया करे कर बलाऊं को धर तो कुहाया करे कर बलाऊं उधर को कुहाया करे कर बलाऊं को धर तो कुहाया आयो थई असांजो आयो थई असांजो आयो थई असांजो आयो थई असांजो अजवारो बुद्धि छॾ मञो की न मसलक तो वारो मञो की न मसलक तो वारो रो बुद्धि चल हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा ओ
भूली सॾ थियो का हलदी जेरियूं वञण तिन पियो नालो नीह गिन्हन जे हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा ओ सबत पचार प्रिय जी सबत पचार प्रिय जी सबत हो तो हुजूर मुल्क मिलोई मंसूर कुही कोंदे केतरा सबत पचार प्रिय जी हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा 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 फीता देख ज़ाहिर अच्छा तोड़े कारा सीता देख ज़ाहिर अच्छा तोड़े कारा फीता देख ज़ाहिर अच्छा तोड़े कारा फीता देख ज़ाहिर अच्छा तोड़े कारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा हाणे मर्द माझी बीठो हक जा नारा फीता देख ज़ाहिर अच्छा तोड़े कारा सीता देख ज़ाहिर अच्छा तोड़े कारा फीतो सच सदाई सीतो सच सदाई फीतो सच सदाई फीतो सच सदाई सो भारो बुद्धि जन मनो की न मसलक तो भारो मनो की न मसलक तो भारो नल हक साचो नल हक अल्लाह का आसान नारो बुद्धि जन मनो की न मसलक तो भारो मनो की न मसलक तो भारो बुद्धि हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया तू जे गद गद हुजी तू जे गद गद हुजी पोइ मां आहियां हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहिया छा कजे छा कजे छा कजे जॾहिं खां वरी सफ़दर सुरीअ जी गेम शो में मोटरसाइकिल निकिती आहे दिमाग़ ई कमु कोन थो करेसि असांजो सफ़दर सुरीअ जो दिमाग़ ई कमु कोन थो करे उहो परेशान आहे त मुंहिंजी बाइक निकिती छो आहे तॾहिं त तोखे ॼणी कोन था अञा ताईं तो वेल 0213512176 टेलीफोन नंबर इन नंबर खे डायल करिणो आहे प्रोग्राम में लाइव शामिल थियणो आहे कुझु न कुझु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में गुनगुनाए ॿुधाइणो ख़ैर अला अला छा कजे छा कजे छा कजे वेल जी अंताक्षरी खेॾणी आहे पाण खे को न को सुठो सुहिणो आवाज़ जेको आहे सो ईंदो ऐं ज़रूरु मूंसां मुक़ाबिलो कंदो को न को लफ़्ज़ तव्हांखे ॾियणो आहे या मां तव्हांखे को न को लफ़्ज़ ॾींदुमि उन ते तव्हांखे गानो ॻाइणो आहे सो वेल 0213512176 इन नंबर खे कंहिं डायल कयो जी अस्सलाम वालेकुम जी राजा भाई मुइज़ कंबर खां मुइज़ फ्राम कंबर जी राजा भाई कहिड़ा हाल आहिनि मुइज़ ख़ुशि आहीं जी राजा भाई केरु आहे मां ॿुधायो छा कंदो आहे मुइज़ मां स्टडी मां पढ़ंदो आहियां कहिड़ी क्लास में मां 7 में हाणे 7 उन ॾींहुं छा चई 6 में उन ॾींहुं चई मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहियां न 6 में चयमि राजा भाई 6 में? हाणे एग्जाम किया त 7 में आयो आहियां अच्छा 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 केरु ज़ैन पियो ॻाल्हाईं न राजा भाई मुइज़ 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 शो ॾिसंदो आहे मुंहिंजो हा राजा भाई शौक़ सां कीअं लॻंदो आहे शो तोखे मुंहिंजो राजा भाई जी आहे कि राजा भाई तव्हां रमज़ान में धमाधम सिंध कयो न उहो त राजा भाई तमामु भलो हा मज़ो आहे वरी यादि ॾियारई हा हा राजा भाई माना वरी राजा भाई यादि ॾियाराईंदे मां ज़ोरी वरी तमादम सिंध कंदुसि हा हा राजा भाई मां त चवां त तव्हां कयो धमाधम सिंध हा हा कयो न बसि मां हाणे दमादम सिंध कंदुसि सही आहे मैं बि कजो न असां तव्हां सां ॻाल्हाईंदा आहियूं असां कंबर में दमादम सिंध कंदासीं ठीकु आहे तुंहिंजे ॻोठ में सही आहे राजा भाई पोइ मां बि ईंदोमांव हा तोखे ऐं छा तोखे इनाम कहिड़ो खपे मूंखे हा जेको तव्हां ॾियो छा खपई मूंखे साइकिल 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 खां वॾो थी वियो आहे बा तूं हाणे 7 में आहे मूंखे वरी साइकिल ॾियो हाणे हा हल ठीकु आहे अच्छा अॼु अंताक्षरी खेॾूं गाननि जो मुक़ाबिलो आहे गानो लफ़्ज़ ॾियां तोखे ॾियां हा ॾियो लफ़्ज़ अथई ज़ालिम ज़ालिम हा ज़ालिम ते
हाँ जुल्म भला जुल्म जुल्म हाँ जालिम तो ते जुल्म ना तोते या पर न पट जालिब हाँ हाँ करी थो जुल्म पोइ बि प्यारो लगी थो करी थो जुल्म पोइ बि प्यारो लगी थो तूं ॾाढो थो वणी जीअं सूर ॾीं थो हा बा हाँ राजा भाई हा हाणे तूं त हाराए वएं गेम ई हाणे तोसां छा मुक़ाबिलो कयां मां असल में राजा भाई गाना न आया न ॿुधंदो इन जे लाइ छा ॿुधंदो आहे तूं मां बस मां मोबाइल हलाईंदो आहियां यूट्यूब साइकिल मोबाइल में टायर लॻल अथई मोबाइल में टायर हा उन में टायर कीअं लॻंदो राजा भाई हलाईंदो कीअं हलंदी कीअं मोबाइल मोबाइल खे हथ सां हलाईंदो आहियां न पैकेज ॾींदो आहे हथ सां हलाईंदो हूंदो टायर हूंदा आहिनि जंहिं गाॾी खे ऐं शइ उहा हलंदी आहे न पोइ मोबाइल खे भला ईअं घुमाईंदो आहियां हा हल ठीकु आहे भला ॿियो ख़ैरु आहे हाँ राजा भाई तव्हां ॿुधायो बसि सभु ख़ैरु ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ हाँ ठीकु आहे थैंक यू वेरी मच अधो असां सां गॾु भई मोइज़ फ्राम कंबर शहदाद कोट गर्मियूं वधी वियूं आहिनि गर्मियुनि जो मौसम अची वियो आहे गर्मी तमामु तेज़ थी वई आहे ऐं ख़बर पवे ई कान थी ज़माने खे ऐं छा चवंदा आहिनि ज़माने खे कीअं कंहिंखे बि ख़बर कान थी पए एतिरी गर्मी अची वई आहे सो ख़ैरु अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिलु 02135121764 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो अॼु मूंखे बि गर्मी थिए पई स्टूडियो में इन जे करे मां सोचियां पियो त कंहिं गाने जी तरफ़ वञा ख़ूबसूरत गाने जी तरफ़ हलंदासीं कंहिं प्यारे आवाज़ प्यारे अंदाज़ जी तरफ़ गानो कहिड़ो वठिणो आहे हा वाह न आउं ॾाढो गर्मी में आहियां हींअर छा कजे छा शाह साहब चए थो आहे कॉल वठणी आहे कॉल वठूं था हाज़ुर हाज़ुर अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई छा हाल आहे सभु ख़ैरु अदा ख़ुशि वेठा आहियो अल्हम्दुलिल्लाह केरु पियो ॻाल्हाए नवाब खान काबूल कोटड़ी हा वालेकुम सलाम टीवी जो आवाज़ बंदि कर सर टीवी जो आवाज़ बंदि आहे हा केरु पियो ॻाल्हाए नवाब खान काबूल कोटड़ी मां नवाब खान काबूरो फ्राम कोटड़ी सलीम काबूरो छा थी सलीम सर माइट आहे मुंहिंजो माइट आहे सलीम मुंहिंजो दोस्त अथई पुराणो ख़बर अथई सर ठीक वाला दोस्त आहे सलाम ॾिजो असांजो अरे सलाम तव्हां ॾिजो न तव्हां सां गॾु तव्हांजो माइट आहे त सर असां ज़िम्मेदार आहियूं कासाबाद में थो रहे हा चलो ॿियो खे लॻो पियो आहे शुक्र आहे साईं तव्हां ॿुधायो दुआ 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 अल्हम्दुलिल्लाह शो में पहिरियों दफ़ो शामिलु थिया आहियो न सर ॿियो चकर ॿियो चकर शामिलु थिया चलो गुड वेरी गुड शो कीअं लॻंदो आहे तव्हांखे ज़बरदस्त सर महिरबानी को लफ़्ज़ ॾियां तव्हांखे हुन ते गानो ॿुधाईंदो सर ॿुधायो कोशिशि कंदासीं लफ़्ज़ आहे सनम 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 हाणे यादि कयूं हा सर असां बहु हारायासीं वाह हो सनम सुहिणो हुजे साकी सही सही हो पीअण वारा किथे मुड़ंदा है सनम सुहिणो हुजे साकी जल्दी हार मञे में असां उहो सूफ़ी ॿुधंदा आहियूं सूफ़ी तव्हां कलाम ॾाढो असांखे सुठो ॿुधायो मांजी फ़क़ीर हाणे हलायो त मांजी फ़क़ीर ॿुधायो त कोन हाणे त हलायोसीं हालाए ॿुधोसीं न चलो ठीकु आहे हाणे उहो हली वरी सुभाणे हा वरी सुभाणे हाणे ॿियो को ॿुधायो हलो ओके ख़्यालु रखिजो पंहिंजो थैंक यू वेरी मच अदा हलो जी
नवाब शाह खां साकिब जमाली। नवाब शाह खां साकिब जमाली। जी जी। ख़ुशि आहीं? ख़ैर आहे वाह, ख़ैर आहे। छा कंदो आहे साकिब जमाली? स्टूडेंट आहियां वाह, स्टूडेंट। छा पढ़ंदो आहे? हा, प्री मेडिकल। प्री मेडिकल में पढ़ंदो आहे? जी। कहिड़े साल में आहे? बस इंटर हींअर कई आहे मां। इंटर हाणे कई अथई माना? हाणे वञी जॉइन कंदे, एडमिशन वठंदे? जी जी। वाह साईं वाह, डॉक्टर थींदे माना? जी जी इंशाल्लाह। वाह वेरी गुड। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? हा, शो हींअर ॾिसां पियो तव्हांजो शो। मां डेली ॾिसंदो आहियां, मां हींअर बि ॾिसां पियो तव्हांजो चलो शो। वेरी गुड। छा सुठो लॻंदो आहे शो में? मां तव्हां हींअर गानो चयो पियो, इहो मूंखे ॾाढो वणे पियो। इहो कहिड़ो? इहो हींअर इहो मूंखे उनजो गानो ॿुधायो न, मास्टर मंसूर। उनजो छो ॿुधायां थो? जाए पिरी हर महफ़िल में। पोइ छा थियो? ॾाढो इहो गानो ॿुधायो, तव्हां ॿुधायो। यार फरमाइश कंदा कोन आहियूं पूरी कंहिंजी, पर तुंहिंजी कयूं था। असांजी हिकिड़ी फरमाइश आहे। हो हर जाए पिरी हर महफ़िल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हो तुंहिंजूं यादूं संभाले रखियमि दिल में, पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हर जाए पिरी हर महफ़िल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हो तूं मूंखां आहीं विछड़ी वियो, आ गुलशन सारो उजड़ी वियो। सा खुशबू रही नाहे गुल में, हो मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हर जाए पिरी हर महफ़िल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। हाय रे हाय। वाह वाह, तमाम बेहतरीन, तमाम बेहतरीन। हाणे अॻियो मिसरो तूं ॿुधा। कहिड़े किथे ख़तम कयो? मूंखे गाननि जो थोरो थो अचे नी। हो सिवा तुंहिंजे चंड सितारा पिरी, छा लॻन उदास ही नज़ारा पिरी। वाह वाह। तुंहिंजूं यादूं संभाले रखियमि दिल में, ओए होए, पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए। वाह। तूं टक्कर हणंदे डॉक्टरीअ खां पोइ ख़बर अथई भित में? छा कयां डॉक्टरी खां? सिंगर मां तव्हां वांगुरु डॉक्टरी खां पोइ टक्कर हणंदे भितियुनि में तूं एॾो इश्क आशिक माण्हू आहे तूं। हा बस न ये डॉक्टरी का न मौके ईअं तव्हां वांगुरु होस्ट थियणो आहे। होस्ट थी सही आहे, डॉक्टर होस्ट थी तूं, डॉक्टर न थी। हा इंशाल्लाह इंशाल्लाह, बस दुआ कजो। चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो। शोएब चांहि खणी आ पुट मुंहिंजी, एॾी पई थी। छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा त किथे चोर सुञा। पर ख़ैरु आहे, पाण मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं वंडींदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे यादि रखंदासीं। ऐं चांहि बि ज़रूरु पीअंदासीं, छो त चांहि पाण खे एनर्जेटिक कंदी आहे। ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त चांहि जेतिरी पियूं त ओतिरो ज़िंदगीअ में मज़ो अचे। सो चांहि तव्हांखे पीअणी आहे त ज़रूरु तव्हां खीर खंड ऐं पती मिक्स करे रखंदा बाहि ते, तव्हां चांहि ज़रूरु पीअंदा। सो ज़ुहैल 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? फहद भाई, मां सॉरी फहद ॻाल्हायां थो। फहद ॻाल्हाईंदो? जी राजा साहब। किथां ॻाल्हाईंदो फहद? मां कोयटा थो राजा भाई। कोयटा खां ॻाल्हाईंदो। ख़ुशि आहे? चाक चङो भलो आहे? अल्हम्दुलिल्लाह। छा कंदो आहे फहद भाउ? मां आज़ाद आहियां। आज़ाद आहे तूं? जी। ॿिया हे सभु कैदी आहिनि, सभु जेल में आहिनि? हा न न ॿुधा ॿुधा, तूं माना छा थो सम्झी? त तूं आज़ाद आहे, ॿिया सभु कैदी आहिनि? ॿुधाए न दा। न फहद भाई, ओ सॉरी राजा भाई। फहद कहिड़ो आहे? केरु आहे फहद? इहो के पैसा वैसा खाई वियो आहे केरु तुंहिंजा? फहद मां। हा जी। फहद तूं पाण आहे? पंहिंजो राजा पाण भाई पंहिंजो पाण एॾो आज़ादु आहे तूं पंहिंजो पाण सां पाण पियो ॻाल्हाईं? हा जी जी। छा छा कंदो आहे दोस्त? जी जी छा कंदो आहे? राजा भाई आज़ाद हूं असां, बस कमकार को घर वरी आज़ाद हूं? पहिरियां छा जेल में रहे? जेल में हुए छा? हाणे आज़ाद थियो छा? हा ॿुधा सही। जी राजा भाई। वरी जी छा थियो? माना अहिड़ो कुझु थियो या को का अहिड़ी टकराई छा ज़िंदगी में जेका आज़ादु करे वई तोखे सफ़ा? जी राजा भाई। अए सूर सूर सूर, ये कोयटा में बि सूर पोता अची? हा फहद जी राजा भाई। ॾाढो खिले थो, ॾाढो। पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाईंदो आहे? जी हा राजा भाई। छा ॻाल्हाईंदो आहे पंहिंजे मुंहं सां?
बस कोई सोचियूं कोई ईअं छा जूं सोचूं? बस इंसान आहे, लाइफ आहे, ज़िंदगी आहे राजा भाई। इंसान बि अथई, लाइफ बि अथई, ज़िंदगी बि, इहे टई शयूं तोसां गॾु आहिनि। वियो इहो एॾो आज़ादु आहे, पाण ई फ़ोन छॾे, फ़ोन बि छॾे वियो चई तूं आज़ादु ई चङो आहे। तो ख़ैर आज़ादु त आज़ादु हूंदा आहिनि, पर आज़ादु जेके पंछी हूंदा आहिनि उहे कमाल जा हूंदा आहिनि। सो हलूं था पाण हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़। प्यारो यादगिरियों संभाल कम ईंदई, यादगिरियों संभाल कम ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई, कंहिं विछोड़े यादगिरियों संभाल कम ईंदई, यादगिरियों संभाल कम ईंदई। हुन खां पुछ जाए गॾु हली सघंदे, मां तोसां प्यार त कयां थो पर शादी नथो करे हुन सघां। खां पुछ जाए गॾु हली सघंदे, हिकिड़ो नंढड़ो सवाल कम यादगिरियों संभाल कम ईंदई, यादगिरियों संभाल कम ईंदई। मां न हूंदसि जॾहिं तॾहिं ॾिसजां, तोखे वक़्त सां गॾु हलणो पवंदो, सभु कुझु विसारे। मां न हूंदसि जॾहिं तॾहिं ॾिसजां, जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई, जग मुंहिंजो मिसाल हालात कहिड़ा बि हुजनि, ज़िंदा रहणो पवंदो आहे। कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई, तुंहिंजी मंज़िल अञा कमी आहे। संभाल कम ईंदई, यादगिरियों संभाल कम ईंदई। वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार। अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जो एहसास हिन महफ़िल में शामिल। 02135121 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थी वेंदो। जॾहिं प्रोग्राम में लाइव शामिल थी वेंदो त सम्झी वञो ॻाल्हि खे, त तव्हांखे कुझु न कुझु ॿुधाइणो पवंदो, कुझु न कुझु गुनगुनाए
अव्हांखे ॿुधाइणो पवंदो। तो ख़ैर मोहबतूं वंडियूं पिया, प्यार वंडियूं पिया। अॼु अंताक्षरी खेॾणी आहे पाण खे ऐं ठीकु 10 खां पोइ तव्हांजा मैसेज बि प्रोग्राम में शामिलु रखिबा। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं तव्हां अचो त को न को लफ़्ज़ मां तव्हांखे ॾींदुमि या को न को लफ़्ज़ तव्हां मूंखे ॾींदो, त पोइ उन लफ़्ज़ ते मां जेको ॾींदुसि उन ते तव्हांखे गानो ॻाइणो आहे ऐं जेको तव्हां मूंखे ॾींदो उहो तव्हांखे आउं गानो ॻाईंदुमि। सो सूमर, अंगारो, अरबा, ख़मीस राति जूं ही 4 रातियूं जेके हूंदियूं आहिनि, ऐं 4 रातियुनि ते हफ़्ते जा 2 कलाक मतिलबु राति जा 2 कलाक तव्हांखे टाइम हूंदो आहे जंहिंमें तव्हां कुझु न कुझु पंहिंजो अंदर जो जेको आवाज़ु हूंदो आहे उहो मूंखे ॿुधाईंदा आहियो। वैसे माण्हुनि खे तमामु घणा तजुर्बात हूंदा आहिनि जेके सॼी ज़िंदगीअ में उन्हनि जी लाइफ में जेके ग़लतियूं कंदा आहिनि या जेके एक्सीडेंट थींदा आहिनि उहे तजुर्बात बि शेयर करे सघो था। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? ख़ैर साईं, केरु पियो ॻाल्हाए? मां अली मोहम्मद पियो ॻाल्हायां, थरी मीरवा खां। थरी मीरवा खां केरु? मोहम्मद। अली मोहम्मद साहब, छा कंदा आहियो अली मोहम्मद भाउ? मां ड्राइवरी कंदो आहियां। ड्राइवरी कंदा आहियो? जी बाबा। ड्राइवरी या ड्राइवरी? ड्राइवर छा जा ड्राइवर आहियो? जी बाबा, गाड़ी आहे। कहिड़ी गाॾी? मुंहिंजी जेका गाड़ी मिलंदी आहे उहा हलाईंदा आहियूं। माना जेका गाॾी बीठी हूंदी आहे चाबी खणी हलाईंदो आहे? हलाईंदा बाबा। माना हिकिड़ी गाॾी जो ड्राइवर न आहीं? न, हर गाड़ी ड्राइवर। छा कंदा आहियो? छा कहिड़ी ड्राइवरी? माना टैक्सी हलाईंदा आहियो, बस हलाईंदा आहियो, वैन न हलाईंदा न, आहियो, ट्रैक्टर? कंहिं बंगले ते बाबा। कंहिं बंगले ते? अच्छा अच्छा अच्छा। पोइ हींअर कहिड़ी गाॾी पिया हलायो? साईं हींअर पिराडो आहे। पिराडो आहे? वाह वाह। कंहिंजे बंगले ते कमु कयो पिया? साईं सरदार साईं जतोई साहब। जतोई साहब जी राबत खान जतोई। माशाल्लाह। जतोई साहब घणी पघार ॾींदा आहिनि तव्हांखे? साईं 30,000 रुपया। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। रहो कयो हुते? हा बिल्कुलु बिल्कुलु, कराची में रहूं था, शिकारपुर में रहंदा आहियूं। वाह वाह। खाधो पीतो खाइण पीअण हर शइ हुते? ज़बरदस्त सर, ज़बरदस्त, का तकलीफ़ न आहे। खाधे पीते आहे तमामु बहितरीनु खाधो, जहिड़ो पाण खाईंदा असां उहो खाईंदा आहियूं। चलो वेरी गुड। कराची जे कहिड़े इलाइक़े में रहंदा आहियो? डिफेंस में सर। वाह वाह। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर? बिल्कुलु रेगुलर तव्हां सुञाणो। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? जॾहिं तव्हांजो शो ईंदो आहे तव्हां इंतज़ारु कंदा आहियूं तव्हांजे शो लाइ। छा कजे छा कजे छा कजे। वाह सही वाह, माशाल्लाह। कुर्ब कुझु ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में पहिरियां गुनगुनाए, पोइ अंताक्षरी खेॾूं था। न भाउ, असांखे न ईंदो आहे गुनगुना। हल मां लफ़्ज़ ॾियां थो उन ते गानो ॿुधाए। न न हा न? न भाऊ। छो बाक़ी छा? गानो पूरा करे ॻायो आहे भाऊ, छा कजे। अरे छा असांखे कजे। गानो ॿुधायो तव्हां हुनजो। साल त भटी आहे न? हा उहो भटी आहे। उन सूफ़िया जो कलाम कोई ॿुधायो असांजा भाऊ, महिरबानी। तबियत सही न हुयसि अॼु, मोकल कई। अच्छा वरी ॿिए वार भला। हा ईंदो त पोइ कचहरी हणाईंदासीं तोखे मां, ठीकु आहे? असांजो दोस्त आहे अब्दुल गनी जतोई साहब खे सलाम ॾियो। साईं साईं तव्हां सलाम चई छॾियोसि। बिल्कुलु असां सलाम चऊं था भाउ। वाह ठीकु आहे। वालेकुम सलाम। महिरबानी। महिरबानी साईं। दोस्त तव्हांजो सलाम मां ॾियांसि। वाह ॾे वाह दोस्त। छा कजे। थैंक यू अदा, थैंक यू वेरी मच। हिन प्रोग्राम में का फरमाइश न हूंदी आहे, का डेडिकेशन न हूंदी आहे, जस्ट तव्हांजी ॻाल्हि ॿोल हूंदी आहे, का न का चिट चेट हूंदी आहे, का न का मस्ती मज़ाक हूंदी आहे। सो हमेशह मौसम जीअं चेंज थींदो आहे, सियारो ईंदो आहे त तबियत ख़राबु थींदी आहे, ऊन्हारो ईंदो आहे तबियत ख़राबु। हाणे गर्मियूं कुझु तेज़ीअ सां अचनि पियूं असांजी ज़िंदगीअ में, त कोशिशि इहा ई आहे त गर्मियुनि खां बचाव जे लाइ को न को तरीक़ो इस्तेमालु कजे। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। राजा भाई बशीर शर्फ ॻाल्हायां, शहर शिकारपुर खां। साईं शर साहब ख़ुशि आहियो? जी ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं शर साहब। बिल्कुलु तव्हांखे आऊं ॾिसां पियो लाइव मोबाइल ते, तमामु बहितरीनु तव्हांजो प्रोग्राम हूंदो आहे। दिलि चवंदी आहे त तव्हांजे प्रोग्राम में बार बार शामिल थिजे, पर कॉल लॻाइण ॾाढी ॾुखी आहे। छा कजे छा कजे। असल में मोबाइल फ़ोन ते शो ॾिसो पिया, वरी उन ई मोबाइल फ़ोन तां नंबर कीअं मिलाइजे? नंबर मिलाइजे थो झट खणी डिस्टर्ब थियूं था। हा हिकु तीर में ॿ शिकार। ॿ शिकार, हा बिल्कुलु करणा पवंदा आहिनि। मां हिकिड़ो सॉन्ग ॿुधाईंदुसि। ॿुधायो साईं, ॿुधायो। जिंदगी देने वाले सुन, जिंदगी देने वाले सुन, मेरा दुनिया से जी भर गया, मैं यहाँ जीते जी मर गया, जिंदगी देने वाले सुन। वाह सही वाह। रात कटती नहीं, दिन गुजरता नहीं, रात कटती नहीं, दिन गुजरता नहीं, जख्म ऐसा दिया कि भरता नहीं, आखिरान है दिल
परेशान आय हाय गम का सामान है जैसे जादू कोई कर गया जिंदगी देने वाले सुन ही तव्हांजी मोहबत आहे अल्लाह तव्हां ख़ुशि रखे तमामु बहितरीन प्रोग्राम आहे जिते जिते बि मुंहिंजो ही आवाज़ वञे पियो सभिनी दोस्तनि खे न बशीर शर जे तरफ़ां सिक भरियो सलाम बशीर शर जो सिक भरियो सलाम क़बूल पयो वॾी महिरबानी कुर्ब लख थोरा बशीर साहब बशीर शर जो अंदाज़ ॾाढो भलो हुयो मूंखे वणियो अॼु बशीर शर जो अंदाज़ बशीर शर ईअं ई तूं रेगुलर कॉल कंदो रहंदो कर ऐं मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थी ईअं ई हिकिड़ो गानो ॿुधाईंदो कर नहीं 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 अॼुकल्ह ॾाढी शाइरी ज़बरदस्त उर्दू में माण्हू ॻाइनि था उहो अॼुकल्ह उहो हले पियो रियो पे चलाओ बैठो गाड़ी में सुलाओ अलाए छा आहे माना घुमाओ हा रियो गाड़ी में बिठाओ हाँ सीट पे बिठाओ कीअं आहे ख़ाली इहो गानो हाल ख़ैर भाई वेल अव्हां जूं मोहबतूं अव्हां जो प्यार हिन महफ़िल में शामिल आहे ऐं लाइव कॉल्स अव्हां जूं मौजूदु आहिनि 0213512176 ते ऐं हुन सां गॾु गॾु मैसेज अव्हां जा प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदुसि मां लाइव विथ राजा बल्कि राजा मेमण जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे हुन ते मैसेज करे सघो था हिकिड़ी कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम साईं केरु आहे हा असगर भयो किथां कहिड़ा हाल आहिनि भयो साहब भाई साहब टीवी जो आवाज़ बंदि कयो खोलियो पियो आहे पोइ आवाज़ अचे पियो बसि अबा माण्हू त हिकिड़ा पर पुठि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि तूं त मुंहं ते थो ॻाल्हाईं अला अला छा कंदो आहे भयो साहब हेलो हा साईं माशाल्लाह माशाल्लाह आलू ऐं छोला खापाईंदा आहियो गॾु इहे कहिड़े सुबुह जो नेरनि में खापाईंदा आहियो या शाम जो चलो वेरी गुड ज़बरदस्त अच्छा हूअं मस्ती मज़ाक घर में बि कंदा आहियो या रुगो ॿाहिरि कंदा आहियो ज़रूरी आहे भयो साहब ठीकु आहे भयो साहब ॿियो गानो वानो ॿुधाईंदे को अरे हो तो गानो पोइ तोखे को ॿुधायूं भलो हलो ठीकु आहे ॾिसूं था बेज़ार आहे दोस्त असांजो छा कजे हाँ भाई कॉल वठंदासीं पर कॉल सां गॾु गॾु काफ़ी दोस्त मैसेज बि कनि पिया महिरबानी साईं तव्हांजो प्यार आहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि ऐं ईअं शामिलु कंदा कयो मोहबतूं ॾींदा कयो छा कजे सो ख़ैर मोहबतूं वंडणु मोहबतूं विरहाइणु हिकिड़ो सवाब जो कमु बि आहे मोहबतूं जॾहिं तव्हां विरहाईंदा आहियो त ऑटोमेटिकली अव्हांजी ज़िंदगी में बि तमामु घणियूं मोहबतूं तमामु घणियूं ख़ुशियूं ईंदियूं आहिनि सो कोशिशि कंदा कयो त इंसान ज़ात जो ख़्यालु रखंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त हर माण्हूअ खे प्यारु ॾींदा कयो मोहबतूं ॾींदा कयो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाई कीअं आहियो ठीकु आहियो ठीकु आहियां मुंहिंजी अदी केरु पई ॻाल्हाई भेण अच्छा महनाज़ थी ॻाल्हायां खैरपुर खां महनाज़ मुंहिंजी भेण खैरपुर मीरस खां जी कहिड़ा हाल आहिनि अदी तूं पुराणी कॉलर आहीं मुंहिंजी त न उहा ॿी हुई न दा मां त अॼु आई हाणे कॉल कई हा उहा ॿी उहा शहनाज़ हुई सॉरी तो हाणे तव्हांजो शो में ॾिठो सिंधी हले वरी कॉल कई तव्हांने शो माशाल्लाह तव्हांजो भलो पियो हले महिरबानी अदी महनाज़ छा कंदी आहे मुंहिंजी भेण मां स्टडी कंदी आहियां छा पढ़ंदी आहे टीवी जो आवाज़ बंदि कयो वञे टीवी जो आवाज़ बिल्कुलु बंदि आहे मुंहिंजी अम्मी वारी आवाज़ थी ॿुधे पई चलो गुड आहे वेरी गुड अदी मुंहिंजी छा पढ़ंदी आहे स्टडी कंदी आहे छा पढ़ंदी आहे हेलो छा पढ़ंदी आहे अच्छा मां 10 क्लास में पढ़ंदी 10 क्लास में पढ़ंदी आहे अच्छा वेरी गुड ज़बरदस्त सुठी ॻाल्हि आहे अॼु अंताक्षरी जो मूड आहे को लफ़्ज़ ॼा तव्हांखे गानो ॿुधाईंदा हुन ते अच्छा जियो लफ़्ज़ आहे ख़ुद गर्ज़ खुद गर्ज़ से प्यार करे असल लुटजी वियासीं हाय हाय अॻियां अच्छा मां तव्हांखे ॿियो थी ॿुधायां ॿियो ॿुधा दी ॿियो ॿुधा आज में मेहरबान है तू तो मुझे जान है जानी तो दुनिया वही गिरता हाय 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 छा कजे गर्मी ॾाढी
तुंहिंजी महिरबानी हुजे ईअं ई आहे गानो ओके बाय हलो हलो ठीक आहे भला थैंक यू अदी कुर्ब लख अब गाने ते हलूं सम्झ थो कर ॻाल्हि खे ॾाढी माना ईअं त न कयो न यार जी अदा सम्झंदा कयो किसे खे छा कजे मां चयुमि न त अॼु खां माना मूंखे फील थिए पियो त अॼु खां वठी गर्मियूं ॾाढियूं अची वियूं आहिनि हालांकि स्टूडियो में एसी हले पई पर हाणे उहा एसी कूलिंग कंहिं महिल किथे थी करे कंहिं महिल किथे थी करे स्ट्रीमिंग न हूंदी आहे ईअं धुओं कढंदी आहे पोइ कंहिं महिल हीअं वेंदी आहे कंहिं महिल हीअं वेंदी आहे हीअ एसी कंहिं महिल हेॾे थी वञे कंहिं महिल हेॾे थी वञे मूं ॾे अचे ई कोन थी त मां इन जो बंदोबस्तु कयां थो जेसि ताईं इन जो बंदोबस्तु थिए तेसि ताईं तव्हां ज़रूरु गाना ॿुधी जेको आहे सो कूल थियो मास्टर मंज़ूर जो ख़ूबसूरत आवाज़ी अंदाज़ मूं जहिड़ो यार न मिलंदई मूं जहिड़ो प्यार न मिलंदई एंजॉय दिस ट्रैक
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभी सजनन के दिल जी गहरायुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। 0213512176 टेलीफोन नंबर है, इन नंबर के तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो ऐं कोशिशि कंदा कयो त मोहब्बतूं वंडींदा कयो, प्यार वंडींदा कयो, ख़ुशियूं वंडींदा कयो ऐं कंहिंजे मथां जेको आहे सो हरू भरू जी जेका तंद कंदा आहियूं असां या हरू भरू कंहिंजो सुठो कमु ॾिसी असां उनजे मथां जेको आहे सो हरू भरू जा कमेंट्स कंदा आहियूं त उहो सुठो न आहे। तव्हां पंहिंजो कयो ऐं उनखां बहितर कयो। सो जीअं रिसेंटली हाणे काफ़ी दोस्त मूं ॾिठमि, ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो प्रोग्राम थियो हैदराबाद में ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो जॾहिं मां हुनजा फुटेजिस ॾिठा, जॾहिं हुनजा वीडियोज़ ॾिठा त ॾाढो ज़बरदस्त हुयो। पर काफ़ी जॻहियुनि ते वरी मूं ॾिठो त काफ़ी माण्हू उन ते तनक़ीद तमामु घणी कनि पिया। छो तनक़ीद उहे माण्हू कंदा आहिनि जेके माण्हू कुझु करे न सघंदा आहिनि। सो कोशिशि करे तव्हां वरी उनखां बहितर करे ॾेखारींदा कयो उन्हनि माण्हुनि खे। सो वेल, अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिल आहिनि। 0213512176 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे जी। अस्सलाम वालेकुम। कॉल हली वई, साईं ख़ालिद शाह जे हथनि मां हली वई। छा थो करे, जॾहिं मां शइ हथनि मां हली वेंदी आहे त पोइ माण्हू कुझु नथो करे सघिजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? कहिड़ा हाल आहिनि सजाद? ख़ुशि आहीं? छा पियो थिए सां गॾ में? पोइ असां वरी कॾहिं चयो सुकून न आहे? हल्की गर्मी आहे, राति जो हल्की अॼु हिते बि गर्मी वधी वई आहे। हा चलो, ॿियो ख़ैर लॻो पिया? बसि दुआउनि में यादि रखिजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असांजी पारत अथव? कॾहिं इहो बकरा भाई पारत इहा कई दमास हिनखे दोस्तो त हीअ वापारी आहे बकरनि जो, त बकरा ईद अचे पई मथां त इन करे मूं चयोमांसि यार बकरा जेको आहे सो हथु करके ॾाढो सस्ता सुठा मिली वञनि त वाह वाह थी वेंदी। बसि ठीकु आहे, बकरा व्हाट्सअप न कजांइ, हुनजी तस्वीरूं व्हाट्सअप कजांइ। सजाद कलाम त ॿुधा को, कलाम त ॿुधा। एलर्जी थी वई अथई, एलर्जी? हाय छा कजे। हलो कोई जोशांदो बोशांदो पी। चलो ख़्यालु रखिजांइ पंहिंजो, ठीकु आहे सजाद? सजाद दामणी फ्राम सागर, तमामु पुराणो कॉलर मुंहिंजो। थैंक यू वेरी मच सजाद, तव्हां शो में शामिलु थींदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो वेल जी, राति जो ई ख़ूबसूरत पहर, राति जी त ख़ूबसूरत पहर में तव्हांजा मैसेज बि आहिनि। मैसेज में पोइट्री ज़रूरु मोकिलींदा कयो, शाइरी तमामु घणा मूंखे मोकिलींदा आहिनि दोस्त, उन्हनि जी शाइरी ज़रूरु मां प्रोग्राम में शामिलु कंदो आहियां। सो छा कजे, छा कजे, छा कजे। जेसिताईं मां मैसेज खोलियां तव्हांजा तेसिताईं तव्हांजी लाइव कॉल्स बि हूंदियूं। पर हमेशह मां चवंदो आहियां त जेके मैसेज दोस्त कनि था उन्हनि खे गुज़ारिश हूंदी आहे, मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी आहे त महिरबानी करे कुझु न कुझु ज़रूरु ॿुधाईंदा कयो। पंहिंजे शाइरीअ मां, का पोइट्री मां, का नज़म ज़रूरु मूंखे मोकिलींदा कयो, न त मज़ो न ईंदो ज़िंदगीअ में। सो जेसिताईं मैसेज खुलनि हिन गाने खां पोइ, हिन कलाम खां पोइ तव्हांजा ज़रूरु मां मैसेज प्रोग्राम में शामिलु रखंदुसि। सो 0213512176 ऐं अॼु मां ॻाल्हि कयां पियो त हमेशह जेके माण्हू ख़ुशियूं विरहाईंदा आहिनि, प्यार विरहाईंदा आहिनि, उहे ई अकेला हूंदा आहिनि, उहे ई ज़िंदगीअ में जेको आहे सो इंतज़ारु कंदा आहिनि कंहिं न कंहिंजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? सर माशूक अली पवार फ्रॉम लाहौर। माशूक कहिड़ा हाल आहिनि? सर ख़ैर अमन, तव्हां ॿुधायो सर ठीकु आहे? छा कंदो आहे माशूक? सर पाक आर्मी में हूंदा आहियूं। पाकिस्तान आर्मी में आहियो, माशाल्लाह, वेरी गुड। शो ॾिसो पिया मुंहिंजो? जी बिल्कुलु सर। हिन वक़्तु किथे आहियो, कहिड़ी जॻह ते आहियो, कहिड़ी शहर में आहियो? लाहौर में आहियो? जी जी बिल्कुलु सर, लाहौर में। चलो वेरी गुड। सिंध जे कहिड़े शहर सां तालुक़ु आहे? सिंध जे सर बदीन सां मिठी 3 चाकर पवर। बदीन मिठी छाछरो पवर, माना एॾो परे कीअं माना सभई शहर गॾु था लॻनि? सर ज़िलो त बदीन आहे न, पर अॻियां वरी ॻोठ थी वेंदो, वरी तव्हांखे ख़बर आहे। अच्छा अच्छा, बसि पोइ पाड़ो बाक़ी रहिजी वियो, पाड़ो बि ॿुधायो। जी सर। पाड़ो कहिड़ो आहे? पाड़ो सर ॿुधाए चाकर पवर। चाकर पवर। ॻोठ? ॻोठ बि चाकर पवर, पाड़ो चाकर पवर। अच्छा, गली नंबर? गली नंबर मिठी 3। मिठी पली, सही। NIC नंबर? NIC नंबर कोन ॿुधाए। अरे छा कजे, छा कजे। को कलाम ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में। कलाम ॿुधायां सर? हा कलाम सर कहिड़ो ॿुधायां? फरिया सुमरे जो? जंहिंजो दिलि चवई ॿुधा। सूमरे जो ॿुधाई, चांडे जो ॿुधाई, लाशारी जो ॿुधाई, जंहिंजो वणे ॿुधा। कलाम सर कोशिशि कयूं था यादि कयो। हा
ॿियो ॿुधायो सर? खिलणो आहे ॾाढो तूं? हाँ? खिलणो आहे ॾाढो, तूं रुगो खिलंदो आहे? न कलाम सर ॿुधायां पंहिंजे जो अलाम ने जुड़े जो। हा अलाह ने जोड़े ॿुधा। ज़हन सां विसरी वियो यार, यादि त जाम आहे, दिलि छो विसरी विया? ए अॼु कीअं विसरी वई है? अरे असां वटि अची तो गानो विसरी वियो, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? मानी खाइण नथी विसरे, गानो विसरी वियो? सर साहब वॾी मुश्किल खां पोइ तव्हां नंबर लॻो अॼु। वॾी मुश्किल सां गानो मूंखे वॾी मुश्किल सां गानो यादि कई, वरी उहो न ॿुधाई। वॾी मुश्किल सां गानो यादि कई, उहो बि न ॿुधाई। वॾी मुश्किल सां गानो उहो विसरी वियो, अलाए छाजे करे। चलो ख़ैर आहे, का ॻाल्हि कान्हे का। ॿियो ख़ैर आहे सर, तव्हां प्रोग्राम डेली 10 बजे शुरू थींदो या? जय सोमवार अंगारो अरबा ख़मीस, हफ़्ते जूं 4 रातियूं। हफ़्ते 4 रातियूं? हा 9 बजे शुरू थींदो आहे, 10 बजे कोन थींदो आहे। हा सही 10 न थिया राति? 9 खां 11 ताईं हलंदो आहे। 9 बजे खां? हा हाणे 10 खां न आहे, हाणे 9 खां आहे। हा 9 खां आहे? जी जी। चलो सही है सर, लख थोरा सा तव्हांजा। महिरबानी सर, तव्हांजी महिरबानी, लख थोरा अवांजा बि। थैंक यू। कुर्ब लख थोरा अदो हुयो असां सां गॾु भई लाहौर मां, साईं फ़ौज में आहे ऐं साईं जो ॻोठु बदीन में आहे। मिठो छाछरो ऐं कको छाछरो, अलाए छा नालो ॿुधाईं ॻोठ जो। सो जेके बि तव्हांजा ॻोठ वारा आहिनि उन्हनि सभिनी खे मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत हमेशह अवां सभिनी प्यारनि सां गॾु हूंदी आहे। ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त राति जे हिन पहर में घणे खां घणियूं लाइव कॉल्स प्रोग्राम में शामिलु रखजनि। पर अॼु जेको आहे सो दिलि जो मौसम त ठीकु आहे, पर ॿाहिरि जो मौसम गरम आहे, त इन करे मां कोशिशि कयां पियो, सोचियां पियो त गाना घणे खां घणा पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयां। पाण गाने तरफ़ हलूं शाह साहिबु हाणे? हिकिड़ो हा छा कजे छा कजे छा कजे। वेल पाण गाने तरफ़ था हलूं, प्यारे आवाज़ प्यारे अंदाज़ जी तरफ़। प्यारो गीत आहे ऐं आफ्ताब फ़तेह जो आवाज़ आहे, अंदाज़ आहे। इंजॉय कंदा ख़ुशि टे खां वरी वापसि अचूं, केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। जोगी जाग्या इन भूअ सजीअ जा भाग्या। जंहिं वक़्तु ही जोगी जाग्या इन भूअ सजीअ जा भाग्या। कोई सूर न रहंदा साॻिया, कोई सूर न रहंदा साॻिया। जोगी जाग्या इन भूअ सजीअ जा भाग्या। कोई सूर न रहंदा साॻिया, कोई सूर न रहंदा साॻिया। मस्त मलंग ही मारू डूंगर खां बि ॾाढा। मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां बि ॾाढा। हीअ नई का चीज़ न आहे, नकी घड़ो नई कंठा। कपनी पाए कुल्हनि में ईंदा, कपनी पाए कुल्हनि में ईंदा। अजरक जी ओढ़ा तमाम मस्त कलंदर, तमाम मस्त जोगी जाग्या इन भूअ सजीअ जा भाग्या। कोई सूर न रहंदा साॻिया, कोई सूर न रहंदा साॻिया। वैरागिन जी मुंह मथे का बाहि भली पए भड़की।
बैरागिन जी भूए मथे का बाहे भली पे भड़की इन नगरी सामी हूँ असांजो नगरी नाहिन धड़की सरमत जी सुन्नत पारण लाइ सरमत जी सुन्नत पारण लाइ मारू ईंदा मुर्गी कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर जिन वक्त ही जोगी जाग्या इन कुंवर सजिया जा भाग्या कोई सूर न रहंदा साग्या कोई सूर न रहंदा साग्या कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त आकाश आयाणो आही दर दर ते थो दाही तू आकाश आयाणो आही दर दर ते थो दाही छो न अञा ताईं तू पंहिंजे बाहुनि में बलवाई हेठ पुॼाणी थियणी आहे हेठ पुॼाणी थियणी आहे सूरन जी हो साईं कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त जोगी जाग्या इन कुंवर सजिया जा भाग्या कोई सूर न रहंदा साग्या कोई सूर न रहंदा साग्या कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर तमाम मस्त वेलकम अगेन जी खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सजणनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहरायुनि सां सिंध टीवी जे प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां सभिनी खे भलीकार। सो 0213512176 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा आहियो। अवांजा मैसेज तमामु घणा पहुची चुका आहिनि मूं ताईं, उन्हनि मैसेजनि खे मां प्रोग्राम में ज़रूरु शामिल रखंदुमि। काफ़ी दोस्त आहिनि जेके नज़म मोकिलीनि था, काफ़ी दोस्त आहिनि सिर्फ़ु सिर्फ़ु पंहिंजो नालो मोकिलीनि था। सो मां हिकु दफ़ो ॿीहर चवंदुसि त कोशिशि करे जेको आहे सो नज़म कान का मोकिलिंदा कयो। साकिब अली मूंसां गॾु आहे भई। साकिब अली चंदु राजा कहिड़ा हाल आहिनि? साकिब कलोई, आदिल कलोई, काशिफ़ कलोई, नासिर कलोई। प्रोग्राम ज़बरदस्त आहे, वॾी महिरबानी साईं अवां प्रोग्राम में शामिल थिया आहियो। ऐं अंदरि रीड मैसेज रफ़ीक जमाली महिरबानी साईं, तव्हांजी बि लख थोरा, मां बि शो में शामिल थिया आहियो। हिकिड़ी कॉल वठूं था, उनखां पोइ वरी ॿीहर मैसेज तव्हांजा प्रोग्राम में शामिल रहंदा। राजा में मुंहिंजो पेज आहे, अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे, उन ते वञी इनबॉक्स में मैसेज कजो। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। ॿियो ख़ैर आहे सर? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर। केरु पियो ॻाल्हाए? सर अब्दुल गनी पियो ॻाल्हायां। किथां? कराची खां। कराची जे कहिड़े इलाइक़े मां? डिफेंस। डिफेंस मां। छा कंदो आहे दोस्त? सर बंगले जी ड्यूटी आहे। बंगले जी ड्यूटी आहे? कहिड़ी ड्यूटी आहे? चौकीदारी सर। चौकीदारी, चलो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। पोइ चौकीदारी छॾे करे वरी शो ते आयो आहे? सर बसि तव्हां माशाल्लाह ॻाल्हि मिठड़ो आहे, असांखे बर्दाश्त न थी। हाय बर्दाश्त न थिए मूं वारो नालो आहे न? जी तव्हां सर चयो त ॻाल्हायूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं। भलीकार भलीकार। ॿियो ख़ैर आहे सर? ॿियो ख़ैर ख़ैर। को कलाम त ॿुधा दोस्त? साईं कलाम ॿुधायां? हा। मुझे जानी के जल्दी चो सिक ॾाढी लॻी आहे, हर ठला तॾियो पर किॾा किॾा? हलो 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 गरबिया जा सर गानो ऐसी था यार बस। हो मुझे जानी खे जल्दी चो सिक ॾाढी लॻी आहे। सही आहे? जानी? हा गानो तो इहो ॿुधायो न पोइ। कहिड़ो कहिड़ो ॿुधाए? इहो मुझे जानी के जल्दी चो सिक ॾाढी लॻी आहे। फोन छो नथो करेसि? जी फोन करीसि न।
हेलो 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 छा कजे आबिद हुसैन आगरो चवे थो त मुगल चाचे जो में सावल यार कजन जिन जी यारूअ जे अब छा लिखियो अथई आबिद हुसैन आगरो नवाबज़ादो रियाज़ अली जोणे जो आहे साईं उनखे भली कार चऊं अस्सलाम वालेकुम तव्हां कीअं आहियो मां ठीकु आहियां अता हुसैन खे भली कार चऊं हेलो अदा हेलो ऐं गुलमीर जमाली चवे थो त पल पल की खबर मिलती है हमें सरकार एक परिंदे से दोस्ती है हमारी ॻोठ अलीआबाद जमाली खां गुलमीर जमाली महिरबानी साईं ऐं अमीर हुसैन खोहाड़ो चए थो त अदा राजा छो भला असां सां नाराज़गी आहे छो जो यादि नथा करियो वाह साईं वाह यादि कयो थी साईं वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा मीर मोहम्मद ॻाल्हायां सर किथां नूर मोहम्मद मीर मोहम्मद सर मीर मोहम्मद किथां ॾिढो पई अचे अॼु कहिड़ा कलर थुल खां ख़ुशि आहे ख़ैर ख़ुशि चाक चङो भलो टाइट चङो भलो छा कंदो आहे यार मां माज़ूर आहियां अरे छा खां माज़ूर आहे बसि ख़ुदा जी कुदरत खां हथनि खां पेरनि खां अखियुनि खां न पेरनि खां माज़ूर आहियां मां पेरनि खां माज़ूर आहे हलो अलाह साईं तव्हांखे जेको आहे सो ख़ुशि रखे मुंहिंजियूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं हौसलो हुजणु खपे माण्हूअ में पोइ ज़िंदगीअ में इहे शयूं जेको अमल दख़ल ई न आहे हा ईअं त आहे शो ॾिसंदो आहे मुंहिंजो हा हाणे बि ॾिसो वेठो आहे हा छा सुठो लॻंदो आहे मुंहिंजे शो में बसि तुंहिंजो स्टाइल आहे तुंहिंजो ॻाल्हाइण स्टाइल असांजो ओबासीअ हा हा जी जी गर्मीअ में निंड अचण जो वॾो मज़ो आहे हा गानो ॿुधाइणु चाहियां थो तव्हांखे ॿुधा साईं ॿुधाए दिल जो के साण लॻे यार ख़बर पे जीवन हाय हाय दिल जो के साण लॻे यार ख़बर पे जीवन इश्क छा थींदो आहे दिलदार ख़बर पे जीवन हाय हाय के साण लॻे यार ख़बर पे जीवन वाह 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 साईं वाह साईं वाह कुर्ब तुंहिंजा बि लख कुर्ब महिरबानी दुआनि में यादि अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजी छा कजे इहा हक़ीक़त आहे सोहेल जी जॾहिं वरी माण्हू रूटीन ठहे राति जे हिन शो जी वरी रूटीन ठहे वरी उनजो वरी हिकिड़ी आदत हूंदी आहे आदत पइजी वञे त बिल्कुलु माण्हू जॾहिं पोइ रूटीन माना अञा त तव्हां सम्झो त रमज़ान शरीफ़ वारी रूटीन अञा उहा आहे ई आहे सो कंटिन्यू माना उहो ई सिलसिलो हले पियो सो वेल वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम केरु आहे साईं सर माशूक पवर माशूक सवेल त ॻाल्हाए सर गानो ॿुधाइणो हुन करे वरी मोशन दोबारा कॉल कई विसरी वई हाणे अची वई यादि हा सर हलो या पासे वारे खां वठी आहीं इधर पाड़े वारे खां वठी त न आहे गानो कहिड़ो गानो है गानो जेको विसरी वियो हुई विसरी वियो त यादि कयो सादा खे ॿुधाए ॿुधाए जलाल तुंहिंजी जुदाईअ में तुंहिंजी हा छा थियो अॻियां वरी ॿीहर कॉल करे अधु गानो पोइ ॿुधाईंदे ओ बा छा आहे केरु आहिनि छो आहे न जीअं गाने ते वॼो हाय दिल जा दिलबर दिलरुबा दिल जा दिलबर दिलरुबा गैदरिंग तव्हांजी मज़े जी न हूंदी आहे या गैदरिंग तव्हांखे जेका बोर कंदी आहे त तव्हांखे ऑटोमेटिकली निंड ईंदी आहे त अॼु जी गैदरिंग थोरी माना ईअं माना मज़े में न आहे या त दोस्तनि गर्मीअ में नेटवर्क कमु कोन थो करे या कहाणी ॿियो सिलसिलो आहे त इन करे हिकिड़ो दिलि जो सहारो आहे ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ु आहे प्यारो अंदाज़ आहे नाहिद अली जो हो मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया तव्हां ॻाल्हि खे मां थोरी देरि निंड करे वठां एंजॉय दिस ट्रैक
अचड़ जो अजीब को मूं ते कुर्ब कयो मिलण लाए तुझी मांदो मन थियो साहस के तो सजण खे हो मुंहिंजो सारे बयां तोखे पुकारे पयो इस दी की सारे सिकमा मुझे दिल जा सहारा लिया ओ मुझे दिल जा प्यारा लिया मुझे दिल जा सहारा लिया मुझे दिल जा प्यारा लिया दिल तो के सदे शब रोज रोए दिल तो के सदे शब रोज रोए मुझे दिल जा प्यारा लिया मुझे दिल जा सहारा लिया मुझे दिल जा प्यारा लिया जेहडी है खबरी तो कयो जुदा जेहडी है खबरी तो कयो जुदा तेहडी है खबरी मुत कई अलविदा हाणे मिल तो मिठा मुखे करने जुदा हाणे मिल तो मिठा मुखे करने जुदा मुझे अखिन जो ठार हलिया मुझे दिल जा सहारा लिया मुझे दिल जा प्यारा लिया हाणे तो सबरी मुखे मिलाए खुदा हाणे तो सबरी मुखे मिलाए खुदा थी रहा मोपरी तुझे तरजी गदा मुसा मोहब्बत मिलो अची खुश थी खिलो मुसा मोहब्बत मिलो अची खुश थी खिलो मुझे गिचिया जहार हलिया मुझे दिल जा सहारा लिया ओ मुझे दिल जा प्यारा लिया मुझे दिल जा सहारा लिया मुझे दिल जा प्यारा लिया दिल तो के सदे शब रोज रोए दिल तो के सदे शब रोज रोए मुझे सहजा सहारा लिया मुझे दिल जा सहारा लिया मुझे दिल जा प्यारा लिया वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जो मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं अवां जो अहसास ऐं लाइव विथ राजा में लाइव
फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ सां कयूं जी ऐं कंटिन्यू हाणे डायरेक्ट मूं ताईं फ़ोन तव्हांजी पहुचंदी कोशिशि कजे टीवी जो आवाज़ु बिल्कुलु बंदि रखिजो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो 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 ओके जी टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे मां हमेशह तव्हांखे चवंदो आहियां त एक्सप्रेस में टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो त जीअं तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही पहुचे मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं सही पहुचे अॻे निंड अचे पई त प्रोग्राम खे जल्दी ख़तमु करे हलाईंदासीं अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम सर साईं वालेकुम सलाम केरु पियो ॻाल्हाए साईं माशूक अली खोसो पियो ॻाल्हायां खोसो साहिबु किथां हींअर त कराची मां पियो ॻाल्हायां उहो किथां जो आहे मोरो जो ज़िलो नशर फिरोज ज़िलो नशर मुंहिंजे ॻोठ जो आहे माना तूं जी साईं चलो ॿियो ख़ैरु आहे खोसो साहिबु सर ख़ैरु लॻो पियो आहे तव्हां ॿुधायो मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैरु लॻो पियो आहे जी छा पोज़ीशन आहे ज़िंदगी कीअं पई गुज़रे अल्लाह जो शुक्र आहे फर्स्ट क्लास मज़े में गुज़रे थी आहे जी जी चलो वेरी गुड शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो जी ॾिसूं पिया ॾिसूं पिया त कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ में मुंहिंजा सोणा साईं मूंखे त कलाम ॾियणु ईंदो ई कोन्हे छा ईंदो अथई बसि मिड़ई ईअं तव्हांजो शो ॾिठो थी अॼु पहिरीं चकर हा तव्हांजो नंबर ई ॾिठो थी मां चवां भाउ सां ॻाल्हायूं छा कंदो आहे दोस्त सर आउं ट्रेकर कंपनी में कमु कंदो आहियां ट्रेकर कंपनी में कमु कंदो आहियां वेरी गुड ज़बरदस्त थैंक यू वेरी मच हलो तव्हां शो खे ॾिसो बसि इंजॉय कयो ठीकु आहे थैंक यू वेरी मच दीदी अधु हुयो खोसो साहिब सां गॾु गॾु मोरो जो महिरबानी मां प्रोग्राम में शामिलु थिया ऐं अची कुझु न कुझु गुनगुनाए ॿुधाईंदा कयो त असांजी बि त निंड फिटे रुगो तव्हांजी निंड असां फिटायूं जा हा जॾहिं अचो त कुझु न कुझु गुनगुनाए का न को सुठो सुहिणो गीत का न का सुठी सुहिणी ॻाल्हि ऐं को न को सुठो सुहिणो नज़म ई ॿुधायो कुझु न कुझु ॿुधायो ज़रूरु पंहिंजे आवाज़ में सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे डायल कंदा आहियो लाइव फ़ोन एक्सप्रेस में अची वेंदा आहियो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो छा कजे बसि पोइ आरिफ़ अॼु वञा ईअं घुमायूंसि छा साईं ख़ालिद शाह वीचारो चयो बसि ॿ मिंट थिया रहिया ॿ मिंट थिया आहिनि सो भई अॼु दिलि थी चवे तुंहिंजी सूंहं चुराया दिलि थी चवे तुंहिंजी सूंहं चुराया अॻियां अचे ई कोन इहो गानो इके खे छा कंदासीं दोस्त हा साईं वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम हा भाउ केरु आहे हा बरकत किथां जेकाबाद वाह छा कंदो आहे ॾिठो बि हुजे सफ़ा हा दुकान हलाईंदो आहियां छाजो परचून जो जी जी हींअर दुकान ते वेठो आहे दुकान बंदि छो न कयो अथई हाणे बंदि कयो था घणी देरि में कंदे बंदि 10 बजे कहिड़ो ॿुधाए छा ॿुधाए खंडु घणे किलो आहे खंडु 120 रुपया दाल मुङनि जी घणे किलो आहे 300 रुपया चांवर एरी घणे किलो आहिनि 80 रुपया अटो घणे किलो आहे अटो हा अटो 100 रुपया गिहु घणे किलो आहे गिहु 480 बसि मूं मुल्क छॾियो मां हलां थो हितां कलाम त को ॿुधा कलाम हा कलाम नहीं बुझा छो मेरे हिसाब से अगरबत्तियूं अथई दुकान में जी जी राति जो 12 वञा जी जी मेणबत्तियूं अथई हा घर खयो वञा विञणो अथई ये छा ला क्वेश्चन ख़ैर तो करे तो गर्मी आहे ॾाढी आओ निंड पई अचे हाणे ॿुध यार तूं इहो काॾे करे छॾियो ॿर काल एॾो भलो हुयो महिरबानी वाह महिरबानी छा कजे अॼु मुंहिंजी अधु कॉल ई कान कई आहे इहो ॾिस इहो ख़ाली छा तुंहिंजो वॾो भंड आहे कॉल अचे पई त तव्हां कॉल उहो जेको आहे सो ॾियो कोन पिया ख़ैरु आहे का ॻाल्हि कान्हे का सभई कॉल वठंदासीं पंहिंजे शो में सो भई गर्मी बि त लॻी पई आहे गर्मी में वरी वापडा जा सभु ट्रांसफार्मर हेॾे होॾे थी वञनि अस्सलाम वालेकुम हेलो
वालेकुम राजा भाई। निकिरी आ ॿाहिरि निकिरी आ स्पीकर मां। हा हलो अब्बा हलो साईं 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 अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं बेरिया बिटिया खां सालार पवंर पियो ॻाल्हायां राजा भाई। छा कयां मां? असांखे को तव्हांजे पसंदि जो कलाम ॿुधायो। ॿियो को हाल वाले सालार पवर छा कंदो आहे? साईं बंगले ते ड्यूटी कंदा। अॼु बंगले वारा सभई ॿुधे छो आया यार? बस तुम असांजे ॻोठ जो आहे शहर जो। कहिड़े बंगले ते आहे तूं? साईं मुराद अली जा जे भेरिया सिटी जो। अरे साईं मुराद अली छा एमएनए एमपी जे बंगले ते आहे? हाँ एमपी एमएनए यार वाह वाह इन बंगले ते मानी खाई वियो आहियां 2-3 दफ़ा। ओ साईं कॾहिं वरी अची ईंदा कयो न। साईं जॾहिं साईं खाराईंदो पाण साईं मुराद अली शाह मानी तॾहिं आयो हुउसि मां बाबे सां गॾु। हा हाणे त साईं हसन अली शाह आहे न हुते। हा हा साईं हा। हा चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो। साईं असांखे तो शहर जो माण्हू। छा थी? साईं ॿियो हिकिड़ो छोकिरो आहे जमा दर्द कर गेट न खोल टेम अवर दिया को पिस्टल न रखे जी। हा तो सुठी ॻाल्हि आहे। मूंडो कहिड़ो कयो आहे मूंखे ॿुधा। तो ओॾो कोन कयो आहे असां को ॿुधायो को सुठो। तूं ॿुधा न को कलाम पंहिंजे आवाज़ में ॿुधा न। पिस्टोल छो रखंदई? साईं यार मां कहिड़ो तोखे ॿुधायां। ॿुधाईंदे सुठो आहे न त मां ख़ालिद शाह खे मोकिलींदुमि पिस्टोल रखंदी अची। ख़ालिद शाह खे सिधो मोकिलई वेझो आहे सिंध या तव्हांजी ऑफिस वेझो ई आहे। अच्छा ख़ालिद शाह ओॾे बि ऑफिस खोली आहे सिंध टीवी जी? हा हा बेरिया में? बेरिया में साईं हिते हिन में 2 तलवार खां। अच्छा तूं हिते रहंदो आहे? हा हिते 2 तलवार खां। अॼु रुगो बंगलनि था फोन मां तुंहिंजा वेलो रोज़ टारजे वञी हेॾई। हा साईं हलियो अचो हलिया अचो बेफ़िक्र थी। बसि ईंदुसि ईंदुसि ज़रूरु ईंदुसि तोॾे ठीकु आहे? ठीकु आहे साईं। दुआनि में यादि आहे छा कजे छा कजे छा कजे छा कजे। वेल जी कुझु कोन कंदासीं मोहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं ऐं मोहबत जे आगाज़ में अॼु प्रोग्राम में आख़िरी 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 कॉल शामिलु रखंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर छा हाल ठीक हो? सभु ख़ैर। मां हाणे ॿी बि कॉल वठंदुमि। केरु पियो ॻाल्हाए? जी सर मां कोयटा को मेविश ॻाल्हायां थी। मेविश ॻाल्हाए थी। कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजी भेण मेविश जा? जी शुक्र अल्लाह जो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। छा कंदी आहे अदी मेविश? ॾिस मां एक्टिव थी वियुसि निंड ख़राब फिटी वई। जी हाउस वाइफ आहियां मां। अच्छा अदी भली कार था चऊं। जी शुक्र अल्लाह जो। टीवी जो आवाज़ बंदि कजो प्लीज़। अदी टीवी जो आवाज़ बंदि कयो। आवाज़ बंदि करो आवाज़ टीवी जो। कोयटा जो मौसम कीअं आहे अदी? जी माशाल्लाह ज़बरदस्त थधो आहे हिते ॾाढी गर्मी थी वई आहे। हाल ना ना हिते गर्मी ना आहे बिल्कुल नॉर्मल मौसम। हिते त 2 दफ़ा मां हिनखे थधो खीर पियारियो आहे हिनखे इरफान खे। जी छा कजे ॿियो ख़ैर आहे अदी? शो ॾिसंदी आहे तूं मुंहिंजो रेगुलर? ना सर पिछले हफ्ते ॾिठो मां कॉल भी कई और हाणे दोबारा नी हफ्ते ॾिसी पे तो कॉल कई है तो हाणे। अॼु न ॾिठो आहे शो? ना ना पहले न ॾिठो अॼु वक़्ते दोबारा मैं दूसरी मर्तबा ॾिसती पई आहियां। दूसरी मर्तबा ॾिसदी पई आहे? जी यार कॉल भी दूसरी मर्तबा आई है। चलो अदी तो शो कौन पे ॾिसी अॼु? ना सर मांखे शो वणंदो आहे तव्हांजो माशाल्लाह काफ़ी चङो शो शो वणंदो आहे त ॾिसी कोन थी पई? तव्हांजो गानो न हयो इन दफ़ा मुंहिंजी फरमाइश ते गानो हयो। कहिड़ो? शमन जो गानो। कहिड़ो? हाँ तकदीर तॾोही आहे। तकदीर तॾोही आहे तकदीर तॾोही आहे। ठीकु आहे अदी ठीकु आहे। जी ओके ओके ओके। अदी ॼण FM ते रेडियो ते फ़ोन कई फरमाइश आहे मुंहिंजी पूरी कयो। अदी फरमाइशी प्रोग्राम थोरी आहे मुंहिंजो। हिन में ईंदा आहियो तव्हांजी लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि कचहरियूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे अदी थैंक यू वेरी मच अदी अवां शो में शामिलु थिया। हाणे प्रोग्राम में आख़िरी कॉल था कयूं ठीकु आहे वाइंड अप था कयूं। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां सुभाणे राति जो वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात ठीकु 9 बजे। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इरफान खे ख़ालिद शाह साहब खे सफ़दर सुरियो खे आरिफ़ खे सभिनी खे दुआनि में यादि रखंदा। मुंहिंजी टीम खे दुआनि में यादि रखंदा। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुहिणो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। लव यू ऑल गुड नाइट टेक केयर अल्लाह वाई।
छटाया